अपडेट कयूं पिया ठुल्ला मां फैज़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ त ठुल्लग मीरपुर बिरड़ो मिरोलू कुतनि जो आज़ार वधी वियो। हिक नींगर खे कुते ॾाढी ज़ख़्मी करे विधो। वधीक इलाज लाइ ज़ख़्मी खे तालका अस्पताल ठुल्ल आंदो वियो, जिथे डॉक्टरनि जी गैर मौजूदगी में टेक्नीशियन ॿार जी पटी करे इंजेक्शन जी बग़ैर रवानो करे छॾियो। वारसनि जो एहतजाज। ख़बर मूजिबि ठुल्लग मीरपुर बिरड़ो थाणे हद मीरपुर शहर में आवर कुतनि 10 सालनि जे ॿार रमेश कुमार पुट चंदर कुमार खे ॾाढी ज़ख़्मी करे विधो, जंहिंखे इलाज लाइ तालका अस्पताल ठुल्ल आंदो वियो, जिथे डॉक्टरनि जी गैर मौजूदगी में डिस्पेंसर नींगर रमेश कुमार जी मरहम पटी करे बग़ैर इंजेक्शन हणण जे घर रवानो कयो त वारसनि चंदर कुमार ऐं दीवान कुमार एहतजाज कंदे साफ़िन खे ॿुधायो त डॉक्टर अस्पताल में मौजूद न। कंप्यूटाइज़र नंढड़े रमेश जी मरहम पटी करे मोकल ॾिनी आहे ऐं चयाईं त सुभाणे वरी वापसि अचिजो त नंढड़े खे कुते जी सुई हणंदासीं। हिननि चयो त नंढड़े खे वॾी तकलीफ़ आहे, असीं ग़रीब माण्हू आहियूं, उधर ते पैसा वठी प्राइवेट मेडिकल स्टोर खां हिक इंजेक्शन जा 800 रुपया भरे ॿार खे सुई कराई आहे। एतिरी सघ कोन्हे जो पंहिंजे सवारी करे अस्पताल अची मोटरसाइकिल बि सवाल ते वठी आया आहियूं। हिननि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त असांजे नंढड़े रमेश कुमार खे कुते जी इंजेक्शन कराई वञे। ड्यूटी में गफ़लत कंदड़ ऐं वीज़ा ते वियल डॉक्टरनि जो नोटिस वठी घर ॿेड़ो करे इंसानी ज़िंदगियूं बचायूं वञनि।